हिकड़ी सुभान अल्लाह पढ़ंदे नाते नबी वञे उमिरि मुंहिंजी गुज़री। अञा हिकिड़ो भेरो सभई गॾिजी पढ़ायूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तुम खुदा असा बंदा रिश्तो ही करीब वा तुंहिंजो ऐं असांजो वड़ी हिकिड़ो ई हबीब वा। तू खुदा असा बंदा रिश्तो ही करीब वा तुंहिंजो ऐं असांजो वड़ी हिकिड़ो ई हबीब वा। दर तुझे ते दाहे बो दर तुझे ते दाहे बो तोखे ई बड़ाए बो तोखे ई बड़ाए बो। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। आहिनि अणगणिया कुल खताऊं माफ़ करे इश्क दे हबीब जो सीने खे बि साफ़ करे। दोहा आहिनि अणगणिया कुल खताऊं माफ़ करे इश्क दे हबीब जो सीने खे बि साफ़ करे। गिचिया गारो पाए बो गिचिया गारो पाए बो तोखे ई बड़ाए बो तोखे ई बड़ाए बो। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। मुस्तफा जो उम्मती तो करे एहसान क्यों सूरतों सुहिणियों नहीं आहे तो इंसान क्यों। मुस्तफा जो उम्मती तो करे एहसान क्यों सूरतों सुहिणियों नहीं आहे तो इंसान क्यों। छो न पोसारा है बो छो न पोसारा है बो तोखे ई बड़ाए बो तोखे ई बड़ाए बो। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। सखी सब वडी आला तुंहिंजी बुज़ुर्गी सिर झुकाए तो अॻियां तुंहिंजी कयूं बंदगी। आ सखी सब वडी आला तुंहिंजी बुज़ुर्गी सिर झुकाए तो अॻियां तुंहिंजी कयूं बंदगी। निरखे निभाए बो निरखे निभाए बो तोखे ई बड़ाए बो तोखे ई बड़ाए बो। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। तू खुदा असा बंदा रिश्तो ही करीब वा तुंहिंजो ऐं असांजो वरी हिकिड़ो ई हबीब वा। दर तुझे ते दाहे बो दर तुझे ते दाहे बो तोखे ई बड़ाए बो तोखे ई बड़ाए बो। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। सभत आ तुंहिंजो करम ए असां जा ज़ुल जला अर्ज़ थो तोखे करे शेर में मीरल गलाल। सभत आ तुंहिंजो करम ए
असां जा ज़ुल जलाल अर्ज़ तो खे करे शेर में मीर गिलाल दर न ॿियो खड़काए बो दर न ॿियो खड़काए सुहिणा तोखे बड़ाए बो तोखे बड़ाए बो या अल्लाह या अल्लाह।